पनवाकिल सिटी थाणे जे हद विच शहर मंदिर गली अलकादरिया मस्जिद भरिसां राति देर सां नामालूम चोर सोनार की दुकान जे शटर ताला तोड़े आसानी सां क़ीमती सामान खणी फरार थी विया। सिटी थाणे जे हद अलकादरिया मस्जिद भरिसां फोरू सोनारे एहसानुल्ला मीराणी जी दुकान जा ताला तोड़े संदसि जे चवण मूजिबि 200 तोला सोन, 5 किलो चांदी, 25 लख कैश रक़म समेत ॿियो क़ीमती सामान मुकमल तिजोरी खणी विया। इतला ते DSP पनवाकिल अब्दुल सत्तार फुल ऐं SHO सिटी शाहबुद्दीन कोलाची वाक़े वारे हंधि पहुची जाइ वारदात जो मुआयनो कयो। ताजिर सोनारन इंतज़ामिया खां अपील कंदे चयो त एहसानुल्ला जी दुकान मां धाड़े हणण वारे फोरन खे जल्द अज़ जल्द पकड़े चोरी थियल क़ीमती सामान वापसि कराए ॾिनो वञे, जेकॾहिं न त पोइ असां ताजिर पंहिंजो कारोबार बंदि करे इंतज़ामिया पारां पुरअमन एहतजाज करण जो हक़ रखूं था। होॾां पुलिस ख़ातिरी कराईंदे चयो त वाक़े जी मुकमल जांच करे जल्द फोरन खे पकड़े चोरी थियल सामान अव्हां खे वापसि कराए ॾिनो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।